IMF जे जाइज़ा मिशन जा मेंबर ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुची विया आहिनि। नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि मूजिबि कर्ज़ प्रोग्राम जी ईंदड़ क़िस्त लाइ शुरूआती ॻाल्हियूं अॼु थींदियूं। ज़रियनि मूजिबि धुरनि विच में बाक़ाइदा ॻाल्हियूं 29 सेप्टेम्बर खां थींदियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द अॼु स्टेट बैंक, नाणे वारी वज़ारत, FBR जे अमलदारनि सां मुलाक़ात पिणु कंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त IMF जे जाइज़ा मिशन जा मेंबर ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुची विया आहिनि। नाणे वारी वज़ारत जे अमलदार मूजिबि कर्ज़ प्रोग्राम जी ईंदड़ क़िस्त लाइ शुरूआती ॻाल्हियूं अॼु थींदियूं। ज़रियनि मूजिबि धुरनि विच में बाक़ाइदा ॻाल्हियूं 29 सेप्टेम्बर खां थींदियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द अॼु स्टेट बैंक, नाणे वारी वज़ारत, FBR जे अमलदारनि सां पिणु मुलाक़ात कंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त IMF जे जाइज़ा मिशन जा मेंबर ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुची विया आहिनि। नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि मूजिबि कर्ज़ प्रोग्राम जी ईंदड़ क़िस्त लाइ शुरूआती ॻाल्हियूं अॼु थींदियूं। ज़रियनि मूजिबि धुरनि विच में बाक़ाइदा ॻाल्हियूं 29 सेप्टेम्बर खां थींदियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द अॼु स्टेट बैंक, नाणे वारी वज़ारत, FBR जे अमलदारनि सां मुलाक़ात पिणु कंदो। IMF जे जाइज़ा मिशन जा मेंबर ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुची विया आहिनि। नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि मूजिबि कर्ज़ प्रोग्राम जी ईंदड़ क़िस्त लाइ शुरूआती ॻाल्हियूं अॼु थींदियूं। ज़रियनि मूजिबि धुरनि विच में बाक़ाइदा ॻाल्हियूं 29 सेप्टेम्बर खां थींदियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द अॼु स्टेट बैंक, नाणे वारी वज़ारत, FBR जे अमलदारनि सां मुलाक़ात पिणु कंदो।